हिते अवां सां दादू मां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। उम्मे रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस बाबति ॿुधणी थी आहे। उम्मे रुबाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुची वई। इल्ज़ाम हेठि आयल सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो अदालत में पेश थिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार अली गोहर मुर्तज़ा चांडियो ज़ुल्फ़कार चांडियो खे जेल मां अदालत आंदो वियो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया दादू मां, जिते उम्मे रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस बाबति ॿुधणी थी आहे। उम्मे रुबाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुची वई। इल्ज़ाम हेठि आयल सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो बि अदालत में पेश थिया। दादू मां अवां खे ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। उम्मे रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल बाबति केस जी ॿुधणी थी आहे। उम्मे रुबाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत पहुची वई आहे। इल्ज़ाम हेठि आयल सरदार अहमद चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो अदालत में पेश थिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार अली गौहर मुर्तज़ा चांडियो ज़ुल्फ़कार चांडियो खे जेल मां अदालत आंदो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे दादू मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर दानिश ख़ुश्क। जी दानिश, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु। उम्मे रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस जी ॿुधणी अॼु दादू जी ट्रायल मॉडल कोर्ट जज नदीम बदर काज़ी जी अदालत में थी आहे। ऐं ॿुधणी जेका आहे उहा उम्मे रुबाब चांडियो जे पारां जेके हिकु दरख़्वास्त ॾिनी वई आहे, जेको SHO आहे उनखे शाहिदी तौरु शामिल कयो वियो आहे। उम्मे रुबाब चांडियो ऐं जेके फरियादी आहे उन सां गॾु जेको वकील आहिनि उहे पिणु पेश थिया आहिनि। ऐं जेके गिरफ़्तार जवाबदार आहे उहे बि अॼु ॿुधणी दौरान पेश थिया आहिनि। जॾहिं त सरदार अहमद चांडियो इल्ज़ाम हेठि आयल ऐं बुरहान ख़ान चांडियो उहे पिणु अॼु अदालत में पेश थिया आहिनि। अॼु अदालत में शाहिदियूं हलणियूं हुयूं, पर फरियादी धुर उम्मे रुबाब चांडिया जा शाहिद ऐं मुशीर न हुजण सबबु, खुटल हुजण सबबु जेको केस जी ॿुधणी आहे उहा अदालत 17 दिसंबर ते मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे दानिश, अवां जी महिरबानी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।